अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 18 मई ट्यूसडे। सुबुह जा 11 थिया आहिनि। असांजी कम वारी माई काफ़ी देरि खां कमु करे हली वई आहे, छो त अॼु सवेर आई त सवेर हली वई। मां हिते खीर काढे रखियो आहे, हुनजे वञण खां पोइ ॾही ॼमण लाइ रखी आहे ऐं ॿिया बि सना सना घणा ई कम कया अथमि। ऐं हाणे कुझु कमु कंदमि ॿाहिरि। अॼु मां चाहियां थी हवा घटि आहे, मिटी बि घटि आहे, त मां इन्हनि प्लांट्स खे थोरो वॉश कयां। ऐं छो त एॾा वीचारा मेरा थी विया आहिनि जो मूंखे अफ़सोस थो थिए। हिननि खे त मां रिसेंटली ईद खां पहिरियों साफ़ु कयो हो, इन करे इहे काफ़ी जेके आहिनि अञा सही हालत में आहिनि। ऐं पर जेके हिन पासे आहिनि इन्हनि खे त मां ईद खां इलाही पहिरियों जेको धोतो हो, त हिननि जी हालत ॾाढी ख़राबु थी वई आहे। हिननि खे सख़्तु ज़रूरत आहे त मां हिननि खे वॉश कयां। ऐं ॿियो मासी जे वञण खां पोइ, बल्कि हुनजे हूंदे ई जॾहिं उहा सफ़ाई करे वई, हे मूंखे एॾा था वणनि गुल मथां बोगनवेलिया जा हवा में किरिया आहिनि। सो गुलनि जी जेका आहे मथां वर्खा थी थिए, ठीकु आहे न। सो हाणे मां ॾींदमि हिननि खे पाणी प्लस वॉश, ठीकु आहे। सो पहिरियों मूंखे इहो कमु करिणो आहे। अॼु विझंदमि पाइप, ऐं पाइप मां हिते हैंग करे रखंदी आहियां। हिन में स्टैंड में कोको हणी छॾियो अथमि, हिन में इहो रसीअ सां पाइप मुंहिंजो ॿधो पियो हूंदो आहे। उफ, हर शइ ते एॾी मिटी आहे जंहिंजी इंतिहा न आहे। सो बहरहाल कुझु न कुझु सफ़ाई सुथराई बि थींदी ऐं कुझु न कुझु जेको आहे महिनत बि आहे हिन में। सो उहा महिनत करणी आहे बहरहाल। कुर्सी बि वॉश करे छॾियमि ऐं हिन साइड वारा सॼा प्लांट्स वॉश कया अथमि। ही सभु ऐं यकीन कयो त हिन महिल एतिरो त ओभर उथी रहियो आहे फर्श मां, एतिरी गर्मी, एतिरी तपिश आहे जंहिंजी हद न आहे। ऐं हितां वारा ॿ नंढड़ा मां इहे प्लांट्स जेके हुआ इहे हेॾां रखिया आहिनि त जीअं इहे पंहिंजी फैमिली में ई रहनि। हिकिड़ो ही ऐं ॿियो ही आस्ते आस्ते चेंज कंदमि। सो बहरहाल फ़िलहाल त हाल बुरो थी वियो आहे। हिननि बाल्टियुनि में पाणी पइजी वियो आहे त इहो ख़ाली कयां, न त हीअ जेके आहिनि ख़राबु थी वञे। हीअ अलाए कॾहिं खां हीअ मुंहिंजो आउल आहे हिकिड़ो, जेको मूंखे वरी हिनखे रिफ्रेश करिणो आहे, त उहो बि रहिजी थो वञे। उहो बि थींदो आहे छो त कंटिन्यू हिननि मां किरड़ियूं निकिरंदियूं आहिनि, लिज़र्ड्स। ऐं हिकिड़ो सांड्रो बि हूंदो आहे जेको ईंदो वेंदो आहे, त रहंदो कोन्हे। सो हे फर्श बि सॼो साफ़ु थी वियो। हिन पासे जो हुते हुनखे छॾे ॾिनो, काठ जा 2 स्टूल ऐं एक्स्ट्रा मिटी हुते रखी आहे। उहो सुकंदो त वरी हिन पासे कंदमि। वीचारा स्टूल मां वठी आई आहियां, हुननि जो आइडिया बि आहे मुंहिंजे ज़हन में, पर अञा ताईं जेको आहे मां हुननि खे कुझु कयो न आहे यूज़। सो हिन टे खे अञा साफ़ु कंदमि कपिड़े सां, छो त इहा ईअं धोइण में एॾी साफ़ु न थी आहे। सो हलां थी हाणे अंदरि, थोरी देरि साहु पटींदमि छो त थकिजी पियमि। टीवी हलाईंदमि, ख़बरूं ॿुधंदमि, रेस्ट कंदमि। सुबुह खां हिकिड़ी वीडियो बि ठाहे शेयर कई आहे, शॉर्ट वीडियो। मंझंदि जो मूंखे तूरियूं पचाइणियूं आहिनि। सो हिते वेही हाणे थोरी देरि त मां आरामु कंदमि, उन खां पोइ ॾिसां थी त छा कमु थी कयां। 12 थिया आहिनि ऐं मां आहियां किचन में। अलाह रहम करे, अलाह अजना मिनन्नार। गर्मी ॾाढी शदीद गर्मी आहे। सो मां सोचियो त हे सॼा गर्मी वारा कम करे ऐं पोइ वञी विझां थी, फ्रेश थियां। हीअ तूरियूं आहिनि, हीअ राति जो सराण कटे रखियूं त मां सुबुह जो बॉइल करे छॾियूं, छो त अगरि ईअं रखी छॾियूं त पोइ कारियूं थी वञनि या थोरो कलर हुन जो ख़राबु थो थी वञे। टमाटर कटियो अथमि, हीअ बॉइल थियल तूरियूं आहिनि ऐं मसालो बसि ठाहींदमि हाणे। ऐं उन खां पोइ हुन में तूरियूं विझंदमि त मुंहिंजो बोड़ जेको आहे तयारु थी वेंदो। छो त तूरियूं मुंहिंजो ऑलरेडी, हालांकि तूरियूं वीचारियूं जल्दी ॻरी वेंदियूं आहिनि, पर पोइ बि मां हिननि खे ख़राबु थियण खां बचाइण जे लाइ ईअं करे छॾींदी आहियां अक्सर। सो बाक़ी हिन बोड़ में जेको टाइम आहे सॼो उहो त दाग में ई लॻंदो आहे। ऐं तूरियूं मां 2 क़िस्मनि सां ठाहींदी आहियां, हिकिड़ियूं कारनि मिर्चनि वारियूं नाश्ते लाइ, ऐं हिकिड़ियूं हीअ जेके मां हिन महिल पचायां थी। इन्हनि ॿिन्हिनि जी रेसिपी मुंहिंजे चैनल ते मौजूदु आहे। सो जेकॾहिं ॾिसणु चाहियो त ॾिसी सघो था। सो हाणे कोशिशि इहा ई आहे हिन गर्मियुनि वारे कम मां जान छॾायां त जीअं मां विझी सिंजी ऐं पखे हेठां आराम सां वेहां, पोइ उते वेही कुझु बि कंदमि, उहो पोइ तव्हां सां शेयर कंदमि। जो मसालो ठाहे हल्की बाहि ते छॾे आई आहियां ऐं सोचां थी त हे हिकिड़ो सूट बि कटिंग करे वठां, छो त इहो बि मूंखे पखो बंदि करे कटिंग करिणो आहे। गर्मी थींदी ॾाढी। हिन जो हे ॾाढो प्यारो माशाल्लाह रओ आहे ऐं हे आहे शलवार, पर हिनखे बॉर्डर आहे, मूंखे न वणंदा आहिनि पाचनि ते बॉर्डर,
त मां इहो कटे छॾींदमि अलॻि सां। इहा वरी राजिया या हादिया जे फ्रॉक ते या फ्रिल थी वेंदी। हीअ हिन जी शर्ट आहे। सो बसि इहो बि कटियां थी, हुन ॿोड़ हल्की बाहि ते छॾियल आहे। मसालो ठही वेंदो त उनखे फाइनल करे ईंदमि। ऐं जीअं त हिते पको बंदि करे वेहणो आहे, इन करे इहो कमु बि हाणे करे थी छॾियां। सूट जी कटिंग थी वई, शुक्र अलाह जो, काफ़ी टाइम लॻो हिन में। ऐं हे रओ आहे, हिनखे हणंदमि पाइपिंग। ऐं हूअं हमेशह मां हीअ बाज़ारि मां पाइपिंग हणाईंदी आहियां। ऐं फ़िलहालु मां बाज़ारि इन लाइ नथी वञा जो वायरस जे करे गर्मी आहे, मतिलबु हालात न आहिनि ॿाहिरि वञण जा। हाणे हिन में छा आहे जो साटिन जी पटी शुरू में त ॾाढी सुहिणी लॻंदी आहे जॾहिं नई नई हूंदी आहे, उनखां पोइ हिन जो हे हाल थी वेंदो आहे। पर हाणे जेका पटी मां हिनखे शलवार जे कपिड़े जी हणंदमि, हे पीस बचियो आहे ही वारो, त हे थोरी डार्क कलर जी इहा पटी मां हिन रए ते हणंदमि त जेको आहे हीअ फिटंदी बि कोन ऐं ख़राब बि न थींदी, छो त हिन जा धागा वागा न निकिरंदा, हू जल्दी ख़राब थी वञनि, थोरी देरि लाइ सुहिणी थियूं लॻनि बसि। त हिन रए खे मां ईअं कंप्लीट कंदमि इंशाअल्लाह। ऐं हलूं था किचन में। ॿोड़ खे मां विच में ॾिसी आई हुयमि, त हाणे ॾिसूं त ॿोड़ जी छा सूरत हाल आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां तूरियूं विझी वई हुयमि, ॿोड़ ऑलमोस्ट मुंहिंजो तयारु आहे। हाणे हीअ आहिनि 1 किलो तूरियूं, हिकिड़ो बसर, हिकिड़ो टमाटर। त इहो असां 2 ॼणनि जे लाइ इहो ॿोड़ जेको आहे बिल्कुलु काफ़ी आहे। ऐं हाणे हिते मां मानी बि पचाए छॾी आहे। सुराण जे अचण जो टाइम थियण वारो आहे, मुनो 1 थियो आहे तक़रीबन, त उहा अची वेंदी थोरी देरि में। पर मूंखे लॻे थो त अॼु मां मंझंदि जी मानी में रुॻो लस्सी पीअंदमि, मानी न खाईंदमि। बहरहाल पचाइनि त थी। सो हाणे अॻु पोइ आख़िरी कमु बि गर्मीअ वारो करे पोइ वञी फाइनली मां फ्रेश थींदमि। सुराण जी मानी पचाए छॾी अथमि, पंहिंजी मानी मां न पचाई आहे। मां पंहिंजे लाइ ठाहियां थी हीअ जंबो मग लस्सी जो, ऐं अगरि बुख लॻंदी त पोइ उन महिल फ्रेश मानी पचाए ऐं खाईंदसि। सो हीअ मुंहिंजी मज़ेदार लस्सी ठही वई माशाल्लाह। मां इंजॉय कंदमि। हिन खां पोइ लस्सी पीअण खां पोइ विझंदमि, नमाज़ क़ुरान पढ़ंदमि। ऐं प्लस जेको आहे हिनखे बि चेक कयां, हीअ ॾही जेका ॼमाइण लाइ रखी हुयमि, मुंहिंजो ख़्यालु में ॼमी वई आहे। ॾही असांजी घर जी हूंदी आहे। सो कयां थी बिस्मिल्लाह। 4:15 थिया आहिनि। मां अची वई आहियां सिलाई जे कॉर्नर में ऐं चाहियां थी कुझु सिलाई कर, कुझु न कुझु हे रील हिन सां हली वेंदो। पाइपिंग हणणी आहे। हिन में कैमरा में सफ़ा डिफरेंट थो नज़र अचे, हालांकि साम्हूं खां हिन में थोरो फ़र्क़ु आहे, पर हिते बिल्कुलु ई चेंज थो लॻे। सो बहरहाल कोशिशि कयां थी हिते ई कपिड़ा जेके ब्लू था लॻनि, हालांकि आहिनि ग्रीन। सो बहरहाल कुझु सिलाई कंदमि ज़रूरु। पूरा 5 थिया आहिनि ऐं मां हिते पाइपिंग हणी रही आहियां। रए खे हिकु साइड लॻी वई हुई ऐं हाणे हिनखे मोड़ियां थी। सो माशाल्लाह ॾाढी फाइन फिनिशिंग सां लॻी रही आहे। ॾाढो मज़ो ईंदो आहे मूंखे जॾहिं मां अहिड़े क़िस्म जा कमु कंदी आहियां। सो मां हिते कमरे में दरवाज़ो बंदि करे वेठी आहियां। सो हलो त तव्हांखे थोरो ॿाहिरां जो मंज़रु ॾेखारियां जेको इलाही हिबतनाक थी वियो आहे। थोरी देरि पहिरियों आंधी आई, आंधी न बल्कि पूरो तूफ़ान आयो। ऐं जेसिताईं असां फील कयोसीं, उथियासीं ऐं भॻासीं माए सुराण, तेसिताईं हे ॾिसो, तेसिताईं इहो हाल थी वियो। पोइ असां इहो कयोसीं तकड़ में, हे ॾिसो, त असां पंहिंजे कमरनि जा दर बंदि करे छॾियासीं त जीअं इहा मिटी जेका लाउंज में आई आहे इहा कमरनि में न अचे। सो ॿाहिरि ॾिसूं छा थी रहियो आहे। ऐं अॼु अहिड़ी ट्रेजेडी थी आहे मूंसां। ऐं हे दर खोलियो अथमि, मिटी ॾिसो। ऐं मां अॼु हे फर्श ऐं हे प्लांट्स धोता हुया, हे ॾिसो मिटी। अल्लाह अकबर। इहो इलाही दफ़ा मूंसां ईअं थियो आहे त मां हिकिड़ी एक्सट्रीम ते कॾहिं सफ़ाई कंदी आहियां घर जी बि, त उन ॾींहुं इहो थींदो आहे। सो बसि आईंदा तोबा कई। ॿियो छा चवां हाणे। सो माना हर शइ जेको मां धोता, सभिनीनि ते ओॾी जो ओॾी मिटी पइजी वई आहे, उहे गंद कचिरो। सो हिन महिल हवा थी लॻे ॾाढी सुठी ऐं मथे सिर्फ़ु झोड़ा। हे जेके थोरियूं न 2-3 कणियूं मींहं जूं पवनि हा, ते मिटी वेही रहिया त माहौल ॾाढो सुठो थी वञे हा। सो हवा हिन महिल थधी आहे तमामु, जेका सुबुह इंतिहाई गर्म हुई। ऐं बाक़ी शयुनि जो सत्यानाश थी वियो आहे। हिते ॾिसो न, सुबुह मासीअ खां पहिरियों मां पोचा ॿोचा हणाए, हर शइ चमकाए, ॿुहारियूं ॾियारे, पोइ वरी पाण बि फर्श धोतो, त उनजो हे अंजाम थियो आहे। शुक्र थी कयां त मां हेॾा वारा कोई बि प्लांट्स न धोता हुया, न त बसि अशर थियो। सो बहरहाल जेको थियणो उहो थी वियो।
हलूं था अंदरि। मां पंहिंजो रओ कंप्लीट कयां। निमाज़ खां पहिरियों अञा अधु कलाकु आहे 3 पहिरीं जी अज़ान में। हर शइ ईअं थी वई, हर शइ तबाह आहे। माशाल्लाह रओ मुंहिंजो ठही वियो कंप्लीट। ॾाढो प्यारो रओ आहे। ऐं उन खां अलावा ॿाहिरां सुराण डस्टिंग करे छॾी ऐं इंटरनेट थी वियो आहे असांजो बंदि। सो हीअ रिकॉर्डिंग त मां कयां थी, ख़बर न आहे त इहो इंटरनेट केॾी महिल बहाल थींदो ऐं मां तव्हां सां पोइ केॾी महिल शेयर कंदमि। सो फ़िलहालु त वीडियो ठही रही आहे। 3 पहिरीं जी अज़ान अची वई आहे त हाणे वञी मां पढ़ंदमि निमाज़। 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी अची वियमि ऐं इंटरनेट बंदि आहे, केबल बंदि आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह लाइट न वई आहे। सो ख़बर न आहे त हाणे केॾी महिल इंटरनेट ईंदो त पोइ मां वापसि तव्हां सां कनेक्ट थींदमि ऐं इहा पंहिंजी वीडियो अपलोड कंदमि। सो अॼु जो व्लॉग इहो हुयो जेको तव्हां ॾिसी चुका आहियो। ऐं वधीक कुझु करण लाइ न आहे, शाम थी वई आहे, हाणे राति जी मानी पचाईंदमि ऐं ॿिया घर जा रोज़मर्रा जा कमकार थींदा रहंदा। अगरि अची वई केबल इंटरनेट त वरी असां उनखे बि इंजॉय कंदासीं। सो इहा हुई अॼु जी सॼी कारकर्दगी जेका मां तव्हां सां शेयर कई। ख़ुशि जो आबाद जो मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। अलाह सी तव्हांखे सलामत रखे। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाहे।